इते मां सां अहम ख़बर शेयर कर रहा आहियूं। सिंध असेंबली जो इजलास अॼु मंझंदि जो 2 वॻे थींदो। जिन मेंबरनि हलफ़ नाहे खयो उन्हनि खे हलफ़ खणायो वेंदो। तवानई खाते पारां सोलर एनर्जी थर में बिजलीअ जी विर्छ बाबति बहस कयो वेंदो। तालीमी इदारनि में मुनशियात जे इस्तेमाल बाबति पिणु बहस कयो वेंदो। अहम ख़बर अवां सां शेयर कई पिया। सिंध असेंबली जो इजलास अॼु 2 वॻे मंझंदि जो थींदो। जिन मेंबरनि हलफ़ नाहे खयो उन्हनि खे हलफ़ खणायो वेंदो। तवानई खाते पारां सोलर एनर्जी थर में बिजलीअ जी विर्छ बाबति बहस कयो वेंदो। तालीमी इदारनि में मुनशियात जे इस्तेमाल बाबति पिणु बहस कयो वेंदो। एक भेरो ॿीहर अवांखे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। सिंध असेंबली जो इजलास अॼु 2 वॻे मंझंदि जो थींदो। जिन मेंबरनि हलफ़ नाहे खयो उन्हनि खां हलफ़ खणायो वेंदो। तवानाई खाते पारां सोलर एनर्जी थर में बिजली जी विर्छ बाबति बहस कयो वेंदो। तालीमी इदारनि में मुनशियात जे इस्तेमाल बाबति पिणु बहस कयो वेंदो। सिंध असेंबली जो इजलास अॼु 2 वॻे मंझंदि जो थींदो। जिन मेंबरनि हलफ़ नाहे खयो उन्हनि खे हलफ़ खणायो वेंदो।